हाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरिया सिटी का ख़बर ॾींदा हलूं त भरिया सिटी शहर जो रवासी पाक आर्मी जो नौजवान शहीद इस्माइल सुमरो 2 साल अॻु वरना वज़ीरिस्तान में दहशतगर्दनि सां मुक़ाबिलो कंदे शहीद थी वियो। शहीद जे मड़ खे भरिया सिटी जे मेमण कब्रिस्तान में मिटी मां हवाले कयो वियो। अॼु संदसि वारसनि ऐं शहर जे समाजी अॻुवान तरफ़ां शहीद जी ॿी वरसी भरिया सिटी में मल्हाई पई वञे। भरिया सिटी जे समाजी सुतारक ऐं शहरनि तरफ़ां शहीद फ़ौजी मोहम्मद इस्माइल सुमरे जी मज़ार ते हाज़िरी भरे गुलनि जी चादर चाढ़ी भेटिया पेश कई। शहीद जी बेवा खे 23 मार्च 2019 में निशान रिसालत सां पिण नवाज़ियो वियो। जॾहिं त शहीद जे वालिद मोहम्मद इब्राहिम सुमरे जो चवणु आहे त संदसि खे 4 पुटनि जो औलाद आहे, जिन खे पिण मुल्क ऐं क़ौम लाइ हर वक़्तु क़ुर्बान करण लाइ तयारु आहियां। जॾहिं त शहीद इस्माइल सुमरे खे 2 न्याणियुनि जो औलाद पिण आहे। हिन मौक़े ते शहरनि समाजी अॻुवाननि चयो त शहीद इस्माइल सुमरो मुल्क ऐं क़ौम तां पंहिंजी जान जो नज़रियो ॾेई शहीद थी वियो, जेको असां भरिया सिटी वासियुनि लाइ वॾो एज़ाज़ आहे। असांखे बि घुर्जे त पंहिंजे मुल्क पाकिस्तान जे बका ख़ातिर हर वक़्तु पंहिंजी जान मान क़ुर्बान करण लाइ तयारु रहूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।